हिते ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। सांगड़ में मंगेंदे खां नाराज़ थी नौजवान नारी मुबैना तौर आपघात करे छॾियो आहे। 16 वरहनि जी नारी सानिया पंहिंजे मंगेंदे खां नाराज़ थी वॾे मिक़दार में नशे वारी गोरियूं वापराए छॾियूं आहिनि। मुबैना तौर आपघात कंदड़ नारी 12वीं क्लास जी शागिर्दियाणी हुई। या ब्रेकिंग न्यूज़ है असां शेयर कयूं पिया। सांगड़ में मंगेंदे खां नाराज़ थी नौजवान नारी मुबैना तौर आपघात करे छॾियो आहे। 16 वरहनि जी नारी सानिया पंहिंजे मंगेंदे खां नाराज़ थी वॾे मिक़दार में नशे वारी गोरियूं वापराए छॾियूं आहिनि। मुबैना तौर आपघात कंदड़ नारी 12वीं क्लास जी शागिर्दियाणी हुई। ब्रेकिंग न्यूज़ हिकु बार ॿीहर असां शेयर कयूं पिया। सांगड़ में मंगेंदे खां नाराज़ थी नौजवान नारी मुबैना तौर आपघात करे छॾियो आहे। अवांखे आगाह कयूं। 16 वरहनि जी नारी सानिया पंहिंजे मंगेंदे खां नाराज़ थी वॾे मिक़दार में नशे वारी गोरियूं वापराए छॾियूं आहिनि। मुबैना तौर आपघात कंदड़ नारी 12वीं क्लास जी शागिर्दियाणी हुई। इन हवाले सां अपडेट मालूम कंदासीं। सारंग वसाण असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। जी सारंग, आगाह कजो इन हवाले सां। जेका ज़ेर तैलीम हुई, जंहिंजी कुझु ॾींहं अॻु जेका आहे मंगणी थी ऐं उनजो जेको मंगेतर आहे उहो दुबई जेको आहे पंहिंजे रोज़गार जे हवाले सां वियल आहे। हिते अहम ज़रियनि खां इहा मालूमात मिली आहे त हू पंहिंजे मंगेतर सां पंहिंजे टेलीफोन ते जेको आहे कावड़जी पई, जंहिंखां पोइ हुन नशावर गोरियूं खाधियूं। नशावर जेका गोरियुनि खाइण खां पोइ हुनजी हालत जेका आहे तमामु घणी ख़राब थी वई, जंहिंखे सिविल अस्पताल सांगड़ आंदो वियो, जिथे जेको आहे इलाज दौरान हू फोत थी वई आहे ऐं हिन वक़्तु जेको आहे लाश जेको आहे उहो हुनजे ॻोठ मुंतक़िल कयो पियो वञे। जी अवांजी महिरबानी सारंग वसाण तफ़सील ॾिना।